जेका शइ जा ॻाल्हि करे उहा हुनजो ॻरू हूंदी ऐं ज़रूरी तौर ते जेको माण्हू कमु कंदो उहो मंतकी हूंदो हुनजो रीज़न हूंदो रस्तूअ हिकिड़ी ॻाल्हि टोड़ी उन वक़्त में त बाबा माण्हू उन अफ़लातून खां हिकिड़ी ॻाल्हि खईं कहिड़ी चई बाबा माण्हू उहे हूंदा आहिनि जेके हिकिड़ा जंहिं ते हुकूमत थिए ॿिया हुकूमत कनि ॿिया माण्हू कोन्हनि हाणे इन चवण मां हुन हिकिड़ो कमु कढी छॾियो हुन चयो इन जे करे हुते सिविलिटी हिकिड़ो टर्म आहे शहरी जेके आहिनि उन्हनि शहरनि में हिकिड़ा माण्हू उहे आहिनि जिन ते हुकूमत थिए थी ॿिया हुकुमरान आहिनि छो त यूनानियुनि जो चवणो त जेके ॾाह ऐं फ़लसफ़ी हूंदा आहिनि हुकूमत उहे कंदा आहिनि हिते हिकिड़ो वॾो हालांकि हू हुननि जी नित कान्हे ख़राबु वॾा माण्हू आहे हिकिड़ो पूरो तबिको हुननि कढी छॾियो हुननि चयो छो त ग़ुलाम सोचे कोन थो हुनजो पोरियो दिमाग़ी शौरी उपत ॾींदड़ कोन्हे इन करे ग़ुलाम माण्हूअ जे नेचर मां आज़ादनि कढो हिननि खे ॿाहिरि अच्छा इहो सॼो मामिलो ईअं हलंदो आयो माण्हू हुनजो अगस्टाइन बि ॿियनि माण्हुनि चयो न बाबा न अख़लाक़ी तौरु इथिक्स तौर ते माना असां चऊं था क्रिश्चियनिटीअ खां वेंदे उन्हनि माण्हुनि मंतकी तौरु कोन पई चयो त हिननि माण्हुनि खे खणी अचो पाण अचूं था हिन ॻाल्हि त सियासत जा असां ते केतिरा थोरा आहिनि पंहिंजी सियासत मजबूरी कीअं आहे सियासत ई कीअं पाण खे अॻिते वठी वेंदी अरस्तू चयो स्पीकिंग अंग्रेज़ीअ में हुनखे हीअं चयो स्पीकिंग बीइंग्स आर बीइंग आर पॉलिटिकल ॻाल्हाईंदड़ जिन्स ज़रूरी तौर ते पॉलिटिकल हूंदी सियासी हूंदी चई छो चई त माण्हू हिक ॿिए ते इन असर था कनि हीअ जॾहिं ॿ ॼणा पाण में वेहंदा मुमकिन कोन्हे इन्हनि जी भलाई सियासी अंदाज़ खां सवा हल थी सघे इहा ॻाल्हि आहे कॾहिं जी चई सघूं था 2400 साल पुराणी उन खां पोइ अॻिते हली ॻाल्हि आई हिकिड़ो ॿियो हिकिड़ो माण्हू आयो इहो सॼो कमु थींदो आयो हाणे स्पिनोज़ा हिकिड़ी ॻाल्हि कई त जंहिंखे तव्हां चओ था त स्पीशी बीइंग हूंदो माण्हू हूंदो इहो इन माण्हूअ जी एक्टिविटी हूंदी थिंकिंग सोच जो कमु कंदो हाणे हुन चयो त पर माण्हूअ जे रूह में माण्हूअ जे घर में ॿिनि क़िस्मनि जूं शयूं आहिनि हिकिड़ा आहिनि हिकिड़नि खे चई उहे एक्टिविटी कंदा आहिनि अमल कंदा आहिनि कुझु न कुझु को अमल कंदा आहिनि ॿियनि खे चई त उहे हूंदा आहिनि उहे ॾुख ॾिसंदा आहिनि सफ़रिंग वारा जेके कुझु कोन कंदा आहिनि समाज में जेके रुॻो माठ करे वेठा हूंदा आहिनि जिन खे दुनिया पाण ई हलंदी पई माना अॼु जे माने में जेको मज़ेखोर माण्हू हूंदो वेठो हूंदो दुनिया पाण ई हलंदी पई उहे ॾुख ॾिसंदड़ आहिनि छो त हुनजो चवणु हूंदो त ॾुखो उहो माण्हू आहे जेको ग़म खे सम्झे नथो दर्द सम्झिजी वियो त दर्द न बचंदो इन जे करे एक्टिविटीअ में दर्द खे हल कयो ॾुख समेत सॼी दुनिया जो एट्रीब्यूट जेकॾहिं ॻोल्हे वियो जुज़ ॻोल्हे वियो तव्हांजो मामिलो हल थी वेंदो सियासत उते बि अची वई ॻाल्हि इहा त पाण कयूं त अॼु जिते पाण बीठा आहियूं पाण नुक़्तो मिलायूं त सियासत तारीख़ुनि खां वठी मजबूरी ऐं ज़रूरत छो आहे हिकिड़ी रुॻो ॻाल्हि मार्क्सी कयूं हुन एंथ्रोपोलॉजी में चयो त माण्हू जेको आहे हुनखे चई त हीअ स्पीशीज़ बीइंग आहे बाबा हीअ जेको आहे स्पीशीज़ बीइंग आहे हीअ रुॻो पाण ज़ात में इंसान रुॻो पंहिंजो होको न आहे हीअ फितरत मां हिसो थींदे पाण फितरत जो अटूट हिसो आहे पाण फितरत आहे पर पाण फितरत जो नुमाइंदो आहे छो त ज़ुबान आहे हाणे फितरत जो नुमाइंदो आहे त वाक़ई हिननि सभिनी पैदाइशुनि में हिन कुल में हिन जुज़ ऐं कुल जो जोड़ जी ॻाल्हि कंदड़ आदम आहे माण्हू आहे चई इहो कमु इन खां थींदो का बि स्पीशी हूंदी उहा ॻाल्हाईंदी माण्हूअ जेतिरो माण्हू ॻाल्हाईंदो चई पोइ हाणे पाण हुन ॿी ॻाल्हि खे हुनजो जेकॾहिं माण्हू ॻाल्हाईंदो ऐं माण्हूअ खे करिणो आहे त तव्हां सोचो दुनिया जे हिन चकर खे घुमाईंदड़ केरु आहे चई दुनिया जे हिन चकर खे घुमाईंदड़ पोरियत आहे चई छो चई इन करे थो घुमाए त माण्हूअ जी हिकिड़ी फितरत आहे त उहो स्पीशी बीइंग आहे पॉलिटिकल बीइंग आहे ॻाल्हि खणंदो आयो चई पर ईअं चई हिन जी बि फितरत खड़ी हालांकि मार्क्स वटि फितरत जो मामिलो कुझु ॿियो आहे अच्छा इहा ॻाल्हि बि कयूं था असां ज़रूरी तौर रुॻो मार्क्स कोन पाण पंहिंजी धरतीअ ते लथी वधी पर थोरियूं ॻाल्हियूं अॻ में कंदो हलां हुन चयो पोरिये सां ई माण्हू ऐं पोरिये सां ई हिक ॿिए जी मजबूरियुनि खे सलाह ॾींदा हिक ॿिए जा मसइला हल कंदा अॻिते निकिरंदा मुमकिन कोन्हे पोरिये खां सवाइ इहो कमु थिए चई पोइ त ताज पारण जहिड़ो माण्हू त पोरियत आहे न हुनखे सवलो ईअं करे चऊं चई ज़ात जेका बि जिन्सूं आहिनि उनजो रूह ऐं उनजो नुमाइंदो आहे माण्हू ॻाल्हाईंदड़ माण्हू चई इन्हनि जो नुमाइंदो उहो आहे जेको माण्हू पोरियो कंदे अच्छा पोरी जी ॻाल्हि पाण छो पिया कयूं अॻिते अचूं था जेको पोरियो कंदे
दुनिया जे फीथे खे अॻिते वठी थो हले जेकॾहिं पोरियो न कजे दिमाग़ी या हथ जो दुनिया बीह वेंदी तल्लुक न बचंदा दुनिया जी एक्सटेंशन थींदी इहे छई तबाही हूंदी केरु न बचंदो इहो आहे पोरियत जो असां ते सां अच्छा हाणे ॾिसूं था पाण त भला जीअं पाण तल्लुकनि में बीठा आहियूं इहे तल्लुक सिधा आहिनि छा एॾा शदीद तज़ाद आहिनि रुगो पाण पंहिंजी ॻाल्हि था कयूं हिते जिते वेठा आहियूं रुगो अॼु जी कंडीशन था ॾिसूं हालत छा आहे हीउ जेको भटारो देश आहे मुल्क वॾो उहो इहा 25 जी ॻाल्हि अथव UNDPR जी दुनिया जे 168 मुल्कनि रियासतुनि ऐं एंटिटीज़ में हिन जो नंबर 168 नंबर अथव 186 मां 168 नंबर तव्हां ॾिसंदव त अफ्रीका जे मुल्कनि खां बि हेठि बीठो आहे ठीकु आहे अच्छा अप्रैल 2026 जी एमनेस्टी इंटरनेशनल जी रिपोर्ट आई अथव तव्हां पाण पढ़ी ॾिसंदव उन में हिनखे चयो अथनि त हीअ सर्विलेंस स्टेट आहे इहो नालो हिन ते पियो आहे माना उन में ईरान बि शामिलु कयो अथनि हिननि साउथ सूडान बि कयो अथनि हिकिड़ो ॿियो मुल्क बि आहे हुनखे चयो अथनि त इन में माण्हू ॿियनि ॾुखनि सां गॾु ॿिया कम हिनखे तमामु घणा आहिनि 168 नंबर ते माण्हू वटि छा हूंदो एमनेस्टी चवे थी उहो हू थी चवे असां हिन ते कोन एतबार कयूं गुरबत जी लाइन खां हेठि 44.7% आबादी आहे हेठि गुरबत जी लाइन ते केतिरा न गुरबत जी डेफिनेशन छा आहे इनखे छॾियो रुगो ज़िंदगीअ ते एतबार करण वारा माण्हू रुगो तव्हां सोचो जिन ॾुखियुनि हालतुनि में माण्हू इहो सोचे त मां शिकारपुर खां लाड़काणे अची सघंदुसि या कोन अची सघंदुसि अॻ में माण्हू मिटे माइटे को तॾहिं ते वेंदा न हाणे नथा वञी सघनि ऐं चवनि था मूं वटि ॾोकड़ कोन्हनि जो किरायो करे मां अचां इन दौर में सियासत जी अहमियत ते था ॻाल्हायूं सभिनी ॾुखनि अहंजनि में हिकिड़ी शइ ॾाढी अहम आहे असांखे पंहिंजो वजूद बचाइणो आहे माण्हू बचंदो त माण्हूअ जो सुवाल बचंदो ऐं माण्हू खे बचाइण वारी ज़ात पोरियत जी आहे ऐं पोरियत जी तॾहिं आहे जॾहिं पोरियत सियासत थो करे रुगो पोरियत सियासत कोन थो करे हर उहो तबिको जेको पोरियत जे लाइ सियासत करे प्रोलिटेट खे चवे थो त दुनिया में जेकॾहिं दुनिया ते एतबार आहे त तूं हाणे सोचो पाण जिते बीठा आहियूं उते हिकिड़ो ॾींहुं गुज़ारणु इंसानियत ते वॾो थोरो का ख़बर कोन थी पए त सुभाणे छा थींदो जंग खां पोइ जी ॻाल्हि ॾिसो पहिरीं ॾिसो इन्वायरमेंटली हीउ जेको सुपर एलनिनो जंहिंखे चवनि था जेको हीट स्ट्रोक राति जो जंहिंखे चवंदा इन जा अञा रिपरकशन्स कोन आया आहिनि अलाए छा बि थी सघे माण्हू खे इहा ख़बर कोन थी पए आम माण्हू खे मिडिल क्लास जे माण्हू खे सुभाणे छा थींदो मानी मिलंदी न मिलंदी मुंहिंजो औलाद माना सॼो हिकिड़ो समाज जंहिंखे चइबो आहे अंग्रेजी में डिटोरिएशन ऐं रेकेज आहे उन जे आलम में हिकिड़ो माण्हू जेकॾहिं हिकिड़ी ज़िंदगीअ जो ॾींहुं इन जे करे गुज़ारे थो त मता भलो थी पवे इन माण्हूअ जो ज़िंदगीअ ते आदम ते थोरो आहे पर इहो सोच अचे कॾहिं थी भला मां छो जीआं ज़िंदगीअ में ॿियूं खोड़ शयूं आहिनि नथो जीआं इहो जेको जीअण आहे न जीअण जो सुवालु आहे इहो सियासी सुवालु सियासत चवे थी तो रुगो तुंहिंजो मसइलो कोन्हे तूं बचंदे त इंसानियत बचंदी ऐं इंसानियत खे बचणु घुरिजे मार्क्स चयो इहो जिन्स जो बचाव तव्हांजो हक़ु आहे जीअं ॿिया नसुल पंहिंजूं जिन्सूं बचाईंदा था अचनि उहे सोशल बींग न आहिनि नेचर ऑफ द ह्यूमन इज़ अ सोशल ह्यूमन तव्हां समाजी जानवर आहियो इन करे समाजी तल्लुकनि में जीअंदव कॾहिं जॾहिं सियासी अमल में पंहिंजो हक़ु बचायो ठीकु आहे हाणे असांजे अॻियां लतीफ़ असांजो थोरो था करे चऊं ॻाल्हि थोरो था करे चऊं हाणे हादी मुर्शिद चए थो कहिड़ा कोई खावड़ी हुया केरु रामकली सां गॾु जो सो खहो माना चंचूर खावड़ी माना ॾुखियो पोरियो करण वारा खो कंदा ही ॿिए क़िस्म जा खावड़ी आहिनि ही अहिड़ा खावड़ी आहिनि जेकॾहिं न आहिनि यानी ही पाण ही रोह आहे न जबल आहे ही जबल आहे हू छपर न आहे के खावड़ी छपर में सॾु थियो अॻे थिए सुई तनी संदी ॻाल्हि अदा को छपर में खावड़ी आहे कोन्हे चई यार अॻे हूंदा उहे माण्हू सुहिणा काॾे विया हलिया हादी चवे थो जेकॾहिं तव्हांखे सम्झ में अची थी वञे त तव्हांखे साइंस खे बि जीआरणो आहे ज़ात खे बि जीआरणो आहे इंसानियत जे कुली तरफ़ तव्हांखे हिफ़ाज़त करणी आहे त पोइ तव्हां खावड़ी थियो जंहिंखे जान जी परवाह न हुजे जेको ॾुथु करे तव्हां डूंगर ॾोरण ॾाखिड़ो
ॾुथु असांजो कहिड़ो आहे? ॾुथु असांजो आहे नज़रियो ऐं इंसान जे निराशाईअ खां निकिरी निर्वाण जी हालत, उहो ॾुथु आहे असांजो। जेको ॾुथु करे, जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त मूंखे इंसानी भलाईअ जी, ब्यूटीअ जी उहा हालत आणणी आहे जंहिंमें आजाई हूंदी, त पोइ डूंगर ॾोड़णु ॾाखिड़ो आहे। पोइ डूंगर जी पंध, हीअ डूंगर आहे न, हिन जा पंध जेके पाण कयूं पिया डूंगर आहे, ॾाखिड़ो आहे, ॾुखियो आहे। छो? छप्पर कोन इहे सूखड़ियूं सुतनि खे, सुता हूंदो त तव्हांखे सूखड़ियूं कोन मिलंदियूं। ॿ था पढ़ूं, चए पियो डूंगर ॾुखारो ॾिठुम रीह ॾोथी। माना माण्हू अदा ठीकु आहे, इनखे चइबो आहे ह्यूमनाइज़ेशन ऑफ द नेचर, फितरत खे माण्हू कयो, पर कीअं कयो? ईअं केरु कंदो? तव्हां भला अदब जा पाड़ू माण्हू आहियो न। ॾिसो, डूंगर ॾुखारो, ॾुखो कंहिंखे? डूंगर खे। डूंगर ॾुखारो ॾिठुम रीह ॾोथी, पाणनि रुनो पाण में सॼो ॾींहुं सारो। उहे माण्हू न बचा त जबल पाण में रोअनि था, उहो माण्हू काॾे वियो? ॿुझो तन ॻारो छप्पर हू छट हो, अंदर में कढ़नि था जबल। छप्पर हू छट हुआ, हू जबलनि जो ढक आहे। छट इनखे चइबो आहे न, जबल त वॾी शइ थींदो आहे, पर माण्हू जबल जो छट आहिनि। हादी जो ॾुखारो डूंगर ॾिठुम रीह ॾोथी, ॾुखारो डूंगर ॾिठुम रीह ॾोथी, पणनि ओरियो पाण में उन्हनि सी अंदरि, छोरो थियो छप्पर भेरो खावड़ींदो। छप्पर हुन हू जो न आया, हू जो विया हलिया त खावड़ी छप्पर ॼण छोरो थी वियो, जबल यतीम थी वियो। इहे हा माण्हू जिन इंसानियत ते पक कंदे ऐं चयो पिए त असां पंहिंजो सुवाल बचायूं। अच्छा, अहिड़ो ॾुखियो पोरियो कंदा जो तते ॾींहं जो, यानी गर्मीअ में ॾुथु चूंडींदा त माना उहो ॾुथ जो सबबु इहो हूंदो त हिकिड़ो ॾुथ जी माना इहा आहे त ॿूटनि मां, वणनि मां चऊं खाइण जो फल जा शयूं चूंडींदा, हिकिड़ो खाइण जे लाइ, ॿियो इलाज जे लाइ, ऐं टियों उन मां के ॿियूं शयूं ठाहिण जे लाइ। इहो ॾुथो, पर जेको तमसील में ॾुथु आहे असांजे लाइ उहो आहे आज़ादीअ जो या भलाइण जो नज़रियो। सो इहे खोड़ खावड़े जा बेत पाण पढ़ंदासीं। इहे मां शुरूआत जी ॻाल्हियूं थो कयां, पोइ ख़ुदि मूंखे बि वरी ॻाल्हाइणो आहे। ॻाल्हि इहा आहे त हीअ यानी इहो जेको खावड़ को पंध आहे, हीअ जेको सियासी माण्हू पंहिंजे पंध ते हले थो, सियासत जे नारे खे सम्झे थो, उहो हिन धरतीअ जे तसव्वुफ़ वेदांत खे खणे थो, तबिके जे सुवाल खे खणे थो। क़ौमी तज़ाद सनफ़ सभु पाण हिकिड़ा ई आहे, को अॻे को पियो, पर मज़लूम जे छट में उहा हिकिड़ा ई आहे। पाण जेकॾहिं उहो पंधु वठी हलंदासीं, अॻिते हलंदासीं, त पाण खे इहो लॻे थो त असांजी वाट में खावड़ीअ खां वेंदे रामकलीअ जा जेके किरदार आहिनि, जेके ईअं पिया आहिनि, जेके जिन वटि मोट ई कान्हे, मोटण उन्हनि जे लाइ मेणू आहे, असां उन्हनि वांगुरु थियूं। हे जेको जंहिंखे वैद्यू चवंदो आहे त हू हिकिड़ी ॻाल्हि कंदो आहे त ओलह जा जेके माण्हू आहिनि, ओलह जा जेके मुल्क आहिनि, ख़ाबनि ते तनक़ीद थो करे, उहे माण्हू हू बि साॻी धुर जी सियासत सां गॾु हू बि जेकॾहिं थोरी घणी ॻाल्हि हूंदी त मिलियल नज़र ईंदा आहिनि, कंसेंट ॾींदा आहिनि पंहिंजो। हू चवंदो आहे मूंखे इन मामले में ओभर जी सियासत वणंदी, छो की हुननि वटि डिसेंट हूंदो आहे, तोसां गॾु रिफॉर्मिस्ट थी कोन हलंदुसि, अलॻि हूंदुसि, मां सॼी ज़िंदगी बि अलॻि सच हक़ ते हलंदुसि। पोइ चवंदो आहे इहे जेके माण्हू आहिनि न, इन्हनि माण्हुनि मां सियासत जी सिंग्युलरिटी पैदा कान थींदी। सिंग्युलरिटी माना का उमेद कान्हे, ख़बर आहे त पॉपुलर सियासत आहे, हीउ वॾेरो आहे, हीउ MPA में न थींदो, मूंखे का ख़बर कान्हे, हीउ कॾहिं मटिबा। माण्हू पंहिंजे अंदर जी कमज़ोरी या कीअं बि करे आख़िर उन्हनि जो पासो थियो वञे। पोइ यूनियन काउंसिल जी चेयरमैन ई केॾा हिकिड़ा माण्हू आहिनि जो बीठा, को उन्हनि खे चोड़ण वारो कोन्हे। अहिड़ा हंज सुहिणा जेके चवंदा असां हिते हूंदासीं, हुन पासे कोन हूंदा। इंतज़ारु आहे उहे जेके किरदार आहिनि, उहे सिंग्युलरिटीज़ आहिनि, उहे सच जो नारो आहिनि, सच उन्हनि जे करे बचंदो, ऐं इहो कमु सॼो सियासी अमल आहे। सो सर विञायो सुरो कूड़नि काइरनि करे हलियो पियो,
आधी रात उथी करे ददा दाऊं कन संदी ज़ात हंजन मुंह खोड़े मोती चुणे केर बि कोन्हे अकेलो आहे ख़बर अथसि त ही कांग वेठा चढ़नि हू वेठो अकेलो वेठो संदी ज़ात हंजन वरी बेत पढ़ूं था सर विञायो सुरो कूड़नि काइरनि सर ॾाढो भलो इन्हनि विञायो उन्हनि ते एतिराज़ कयो आहे आधी रात उथी करे ददा दाऊं कनि ददो माना बच्चो जीअं आधी रात उथंदा ई कू 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 माना सर में हिकिड़ो दाहोड़ आहे हिकिड़ो किरदार आहे कैरेक्टर सिंगुलरिटी बदियूं वारी लतीफ़ जो जेको आहे संदी ज़ात हंजन हिकिड़ो हंज आहे जेको पासे ते वेठो आहे मुंहुं खोड़े मोती चुण उहो मोतीअ जो चुणण वारो आहे उमेद आहे त काया पलट थींदी छो त स्पीशी इंसान ज़ात जे तल्लुक खे हुनखे बचाइणो